अस्सलाम वालेकुम नाज़रीन अज जी इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध जे बहितरीन ऐं सीनियर ऐं वरिष्ठ अदाकार एस भट्टी। त एस भट्टीअ बाबति इंतहाई ॾुखंदड़ ख़बर अची रही आहे। उहा ख़बर तव्हांखे वीडियो में ॿुधाईंदा त वीडियो खे पूरो ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त एस भट्टीअ जे तकलीफ़ करे हुनखे अस्पताल में दाख़िल कयो, जंहिंमें हुनखे ॿुधायो त हुनजी दिलि जो बाईपास, पर हींअर न्यूज़ अची रही आहे त हुनजी तबियत इंतहाई ख़राब थी है, वो सीरियस कंडीशन में अची आहे। त हुनजी ख़बर जी तस्दीक उमेद अली कलोड़ पंहिंजे फेसबुक पोस्ट में कई आहे, जंहिंजी स्क्रीनशॉट तव्हांखे ॾिसी रहिया। त एस भट्टीअ जा ड्रामा ईंदड़ जेके दर्दन जो देश, ॾाढनि जो देश सीज़न 2, हुन खां अलावा ज़हर ज़िंदगी, इहे ड्रामा जा अची रहिया। हुन खां अलावा हिन सिंध जे बहितरीन ऐं मशहूरु ड्रामनि में कमु कयो, जंहिंमें तव्हांखे मश्किरनि जो ॻोठु, हुन खां अलावा ॾाढनि जो ॾे बहितरीन ड्रामनि में कमु कयो। त हिन जी तबियत इंतहाई ख़राब थी आहे, जंहिंखे हिन जी दिलि जो आरज़ू हो। हिन खां पोइ हिन जी तबियत अॼु सुबुह वधीक ख़राब थी, जंहिंखे कराची अस्पताल में दाख़िल कयो, जंहिं ते हुनखे बाईपास जो चयो वियो। पर हीअं हुनजी तबियत तमामु ख़राब ॿुधाई पई वञे। त हीअ जी शॉर्ट वीडियो।